जिनासिन अहम ख़बर अवां खे ॾियूं। हलंदड़ साल जो पहिरियों मुकमल चंड ग्रहण सुभाणे थींदो। चंड ग्रहण ॾिसण जो थियण सबबि पाकिस्तान में नज़र न ईंदो। हलंदड़ साल जो पहिरियों चंड ग्रहण अमेरिका, यूरोप, अफ्रीका ऐं एशिया जे कुझु हिसनि में नज़र ईंदो। मुख़्तलिफ़ मुल्कनि में चंड ग्रहण जी शुरूआति पाकिस्तान जे वक़्त मूजिबि सुबुह जो 6:32 खां थींदी, जॾहिं त सुबुह 9:03 ते चंड ग्रहण पंहिंजे उरूज ते हूंदो ऐं 11:51 ते ख़तमु थींदो। हलंदड़ साल जो ॿियों ऐं आख़िरी चंड ग्रहण 8 नवंबर ते थींदो, जेको पाकिस्तान में जुज़वी नज़र ईंदो। जिनासिन अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। हलंदड़ साल जो पहिरियों मुकमल चंड ग्रहण सुभाणे थींदो। चंड ग्रहण ॾींहं जो थियण सबबि पाकिस्तान में नज़र न ईंदो। अवां खे आगाह कंदा हलूं, हलंदड़ साल जो पहिरियों चंड ग्रहण अमेरिका, यूरोप, अफ्रीका ऐं एशिया जे कुझु हिसनि में नज़र ईंदो। मुख़्तलिफ़ मुल्कनि में चंड ग्रहण जी शुरूआति पाकिस्तान जे वक़्त मूजिबि सुबुह 6:32 खां थींदी, जॾहिं त सुबुह 9:13 ते ख़तमु थींदी। अवां खे ॿुधाईंदा हलूं, 9:13 ते चंड ग्रहण पंहिंजे उरूज ते हूंदो ऐं 11:51 ते ख़तमु थींदो। हलंदड़ साल जो ॿियों ऐं आख़िरी चंड ग्रहण 8 नवंबर ते थींदो, जेको पाकिस्तान में जुज़वी नज़र ईंदो।